अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं जुमानी बख्शल अहमद जी हिन रिपोर्ट सां। SSP नौशहर फ़िरोज़ अब्दुल क़यूम पितावी सां अवामी प्रेस क्लब मोरो जे सदर रिज़वान जुमानी जनरल सेक्रेटरी अनवर सोलंकी संदसि ऑफिस में मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान SSP अब्दुल क़यूम पितावी चयो त पूरे ज़िले में कानून की बालादस्ती कायम रखण लाइ कंहिं जुराइम पेश माण्हुनि मंशात फिरोशन जुआरिन हीरोन नशेवार रेडे की सोपारिन जे अॾन हलाईंदड़नि खिलाफ़ सख़्त ऑपरेशन करे ॾोहारिन ऐं मंशा जी पाड़ पटी वेंदी। हिन वधीक चयो त मोरो शहर समेत पूरे ज़िले नौशहर फिरोज़ में काफ़ी अपग्रेड थाना आहिनि जिथे इंस्पेक्टरनि बजाए सब इंस्पेक्टर पुलिस ऑफिसर मुक़ररु थियल आहिनि जेका आला अदालतुनि जे हुकुमनि जी अनाराफ़ी आहे। छाकाणि त ताज़ो आला अदालतुनि अहिड़ा हुकुमनामा जारी कया आहिनि त हेठिएं स्केल वारनि ऑफिसरनि खे मथे स्केल जे ऑफिसरी वारी कुर्सियुनि ते न विहारियो वञे ऐं ईअं करण सां हक़दार ऑफिसरनि जे हक़ तलफ़ी थिए थी। तंहिं करे पूरे ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते पुलिस ऑफिसर तोड़े DSP ऑफिसनि में वॾा मुंशी तोड़े नंढा मुंशी ASI ऐं जमादारनि बजाए हेठिएं स्केल जा नंढा मुंशी सिपाही ऐं वॾा मुंशी ASI जमादार रखियल आहिनि जेका आला अदालतुनि जे हुकुमनि जी अनाराफ़ी आहे। तंहिं करे आला अदालतुनि जे हुकुमनि जी फौरन पासदारी करे पूरे ज़िले में अहिड़नि तमामु हेठिएं स्केल जे पुलिस ऑफिसरनि तोड़े वॾनि मुंशियुनि खे फौरन हटाए कानून जी बालादस्ती क़ाइमु कई वेंदी। हिन चयो त मंशात फिरोज तोड़े ॾोहारी केॾा बि बाअसर छो न हुजनि मगर उन्हनि खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे कंहिं केफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहंदा सिंधी शूज़ टीवी।